ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि लायंस क्लब इंटरनेशनल पाकिस्तान ऐं मारफानी फाउंडेशन USA पाकिस्तान के कोऑर्डिनेटर जनाब अजहर अहमद ठट्टे में कोटाइल तकरीब के खिताब कंदे चो त पाकिस्तान से गरीब बीमार यतीमन ऐं माज़ूरन की खिदमत में मदद करण खां पोइ जनाब महमूद मारफानी जी सरपरस्ती हेठ असां हाणे तारीख़ी शहर ठट्टे में कदम रखी रहिया आहियूं, जंहिंमें असीं ख़ुदाई ख़िदमतगार ऐं ग़रीब पोरियो शख़्सियत जनाब वज़ीर अहमद कुरैशी मारफानी फाउंडेशन USA लायंस क्लब इंटरनेशनल पाकिस्तान अल ख़िदमत फाउंडेशन सैलानी वेलफेयर आलमगीर वेलफेयर इस्लामिक वेलफेयर ऐं खबीर फाउंडेशन जी भरपूर सहकार सां इंशाअल्लाह हाणे कराची खां सिंध के बहराड़ी मां गरीब मिसकिन ऐं मज़लूम अवाम की ज़िंदगी मां गुरबत मायूसी दुख दर्द ऐं बीमारियुनि खां पाक मुआशरे जो संगे बुनियाद रखंदासीं। हिन चो त असां ठट्टे बदीन सुजावल टंडो मोहम्मद खान ऐं थरपारकर ताईं फैलियल लाचारी गुरबत बेरोज़गारी ऐं बदहाली जो ख़ात्मो आणे वादी मेहरान सिंध धरती जे ग़रीबनि जे घरनि ताईं तरक्की खुशहाली खुशियुनि उम्मीदनि ऐं माइशी इनकलाब जो पैगाम खणी पहुता आहियूं।